अगर दिलावर खान अदी सां शादी करणु चाहे थो ऐं अदी खे बि को एतिराज़ न आहे त पोइ मां छाजे लाइ एतिराज़ कंदुसि। साईं, तोखे भले एतिराज़ केतिरा बि हुजनि, पर तूं साम्हूं वञी दिलावर खान सां ॻाल्हाए सघीं थो। साईं, मां त चवां थी कि मज़बूत शर्त लिखराए इहो निकाह करणु पोइ ॾिजो ऐं शर्तुनि खां अलावा इहो निकाह करणु न ॾिजईं। थी सघे सुभाणे असां न बि हुजूं, को सोरठ जे लाइ वरी ॿियो मसइलो खड़ो थिए। इहो त दिलावर खान सां मिलण खां पोइ ई ख़बर पवंदी त आख़िर दिलावर खान हिन रिश्ते लाइ राज़ी छो थियो आहे। इहा ख़बर त उन्हनि सां मिलण खां पोइ ई पवंदी। ऐं जॾहिं त दिलावर खान लाइ रिश्तनि जी हिन ॻोठ में का खोटी न आहे। मां इन करे चवां थी साईं त बहितर आहे तव्हां पाण वञो। तव्हां जॾहिं साम्हूं हुननि सां मिलंदो त तव्हांखे हुननि जी नियत जी ख़बर पइजी वेंदी ऐं तव्हां बि हुननि जी नियत खे परखण जी कोशिशि कयो। इन खां पोइ सोरठ सां वेही सलाह था कयूं, ॾिसंदासीं कंहिं न कंहिं नतीजे ते ज़रूरु पहुचंदासीं। हीउ सोरठ जी ज़िंदगी जो सवालु आहे। घटि में घटि असांजी तरफ़ां हुन जे लाइ को ग़लति फ़ैसिलो त न थिए न। तूं सही थी चई सोना। मूंखे हिकु चकर ॿीहर दिलावर खान ऐं रावल खान सां मिलणो पवंदो। उन्हनि सां मिलण खां पोइ को असां फ़ैसिलो करे सघूं था। जॾहिं त अदी बि मूं ते छॾियो आहे त हुनजी ज़िंदगी जो सही या ग़लति जेको फ़ैसिलो हुजे मां कयां। त को मुंहिंजो बि फर्ज़ थो थिए त मां अदी लाइ उहो कुझु कयां जेको अदीअ जो भलो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।